अस्सलाम वालेकुम मादा नाज़रीन, असां ज़िले शिकारपुर जे टाउन मधीजी में बीठा हूँ। ये मेन स्टैंड आहे। दिलि चयो त अॼु भला फ्रूट खे थोरो चेक कजे। अंब मुसलसल माना जेको आहे हलियो तक़रीबन 120, 50, 150 माना 150, 140 तक़रीबन 130 जे अंदरि मुसलसल अंब जो रेट इहो हलियो आहे। हाणे कलाकूं अंब ॾेई पुछा कयूं था 200 रुपए खां घटि न आहे रेट। वरी बि रेडी वारे खां भाऊ हे अंब माना घणे किलो आहे? इहो अंब आहे कहिड़ो? सिंधड़ी अंब ऐं लंगड़ो ऐं चोरसो माना तक़रीबन रेट सभिनी जो 200 रुपया ई बीठो आहे। सो हींअर माना रेट जेको आहे भाऊ चढ़ियो छाजे लाइ? अंब माना ख़तमु थी वियो मार्केट मां, शार्ट आहे। अच्छा अच्छा, ही भला जेको ज़रदालू पिया आहिनि इहे न न ज़रदालू किलो घणे आहिनि? 400 रुपया ज़रदालू किलो आहिनि। केला जेको आहे चए थो 200 रुपया डज़न, केला 200 डज़न, ठीकु आहे। ऐं हे जेको आहे आलू बुखारा 100 रुपए में पाव। ऐं हे आड़ू आहिनि इहे घणे आहिनि? 150 रुपए ने पाव। त किलो घणे थियो? 600 रुपया किलो थी वियो। माना हीअ जेको आहे फ्रूट जो रेट आहे त भाऊ माना जेको आहे त एॾी महांगाई चोट चढ़ी वई आहे। हिकिड़ो ग़रीब माण्हू माना इन्हनि शयुनि खे सिर्फ़ु ॾिसी सघे थो पर चखी नथो सघे। हीअ माना जेको आहे त हिन वक़्त जी जेका सिचुएशन आहे करंट मां तव्हांखे ॿुधायां थो। हीअ सिंध जे डिस्ट्रिक्ट शिकारपुर जे शहर मधीजी में असां बीठा आहियूं। हीअ मेन स्टैंड आहे। भाऊ तव्हां कॾहिं फ्रूट खाधो आहे? कहिड़ो खाईंदा आहियो? 10-20 जो फ्रूट माना भाऊ खाईंदो आहे त 10-20 में जेको 400 रुपए में किलो हूंदो त उहो 10-20 में छा मिलंदो? हिकु खणंदो त 100 रुपयो माना जेको आहे बिल्कुलु बि इहा सूरत हाल आहे। तो नाज़रीन माना अगरि बचड़ी वाला उहो जेकॾहिं को ग़रीब मज़दूर माण्हू जेकॾहिं चाहे त मां बचड़नि खे अंब खारायां चाहे त उहो त मुमकिन ई कोन्हे को। तो इहा सिचुएशन नाज़रीन इंतिहाई अफ़सोस जी आहे। मां पाण जेको आहे चाहियां थो पियो कल्ह 2 ॾींहं खां त अंब वठां, पर मां चवां थो 150 में किलो मिले त वठां, 200 में किलो त वॾो महांगो आहे। सो उनजे करे असां बसि रेट चुकायूं, हाणे वापसि था वञूं। ख़ैर त मां चयुमि नाज़रीन खे बि ॿुधायां ऐं आवाम खे बि ख़बर पए त हिन वक़्त जी जेका सिचुएशन हिन वक़्तु इहा आहे। चवनि था त कराची में माना अञा महांगो आहे अंब जेको आहे, पर अॻे दफ़े मां नाज़रीन माना जेको आहे हितां रिपोर्ट हलाई शिकारपुर जी त हिते 150-200 में जेको अंब कराची में चवनि पिया 50-60-70 में हुओ त उतां जो रेट। पर हिन वक़्तु न जेके व्यूअर आहिनि माना उहे ॿुधाईंदा त हिन वक़्तु कराची जो हैदराबाद जो छा रेट बीठो आहे।